हिकिड़ो हल कढण खे चइबो आहे। मजमूई मसइला जेके माण्हुनि जा आवाम जा थियनि था उन मजमूई मसइलनि जो हिकिड़ो सिंगल हल हिकिड़ो गॾियल बाहिमी हल कढण खे सियासत चइबो आहे। असां जॾहिं सियासत कंदा आहियूं या जॾहिं असां सियासत करण जो सोचींदा आहियूं त असां छा पिया सोचींदा आहियूं। मिसाल असां वटि सियासत सां गॾु ॿिया बि कम आहिनि, सोशल वर्क बि अॼुकल्ह एनजीओ करे उहे हिकिड़ा अलॻि मौजूदु। सियासत चाहींदी आहे त इज्तिमाही जेके मसइला आहिनि माण्हुनि जा उन्हनि सभिनी जो मजबूरी बुनियाद ते हिकिड़ो हल कढिजे, ॻोल्हे अहिड़ो हल कढिजे जंहिंमां उन्हनि समूरनि माण्हुनि जा जेके इज्तिमाही मसइला आहिनि उहे घणे माना तवील बुनियादनि ते उहे हल थी सघे, उहो पाइदार बि हुजे, उहो अहिड़े क़िस्म जो हल। उनजे लाइ सियासत अहिड़ो तरीक़ो आहे जंहिंजे थ्रू तव्हां मसइले जो हल कढी सघो था। सियासत असां हिते मुख़्तलिफ़ तरीक़नि जी सियासत ते ॻाल्हाइबो आहे। हिन महिल असांजे बहस जो जेको महवर आहे, जंहिं क़िस्म जी सियासत असांजे बहस जो महवर आहे, उहा आहे आज़ादी पसंद ऐं क़ौमी ख़्याल जी रोशन ख़्याल क़िस्म जी सियासत। गालिब जो हिकिड़ो शेर आहे त इश्क करते हो और आराम करते हो, अजीब शख्स हो गालिब कमाल करते हो। असां साईं लतीफ़ मुंहिंजे ख़्याल में तव्हांखे मां ॾाढी मायूसी महसूसु कई आहे, तमामु इंतिहा दर्जे जी मायूसी, सही न आहे मायूसी। असां हिन महिल सिंध जी जेका सॼी क़ौमी तहरीक आहे, सभ खां पहिरीं हुन क़ौमी तहरीक जे मिज़ाज खे कंट्रोल कंदो। असां हिकिड़े पूरे जे पूरे जदीद रियासत जे ख़िलाफ़ हिकिड़ी जदोजहद कयूं था। उन जदोजहद में असां सियासी मिज़ाज ऐं सियासी रुख तइ कयो। उन सियासी रुख में असां जदोजहद कयूं था त उन सियासी जेको अंदाज़ असां तइ करे वेही रहिया आहियूं, जो क्लासीफाई कयो आहे असां अंदाज़, उन क्लासीफाई कयल अंदाज़ में सियासत जा कंस्ट्रक्शन ऐं डीकंस्ट्रक्शन जा मरहला, सियासत जा ठाह जोड़ जा टुटण जा भुणण जा मरहला जंहिं तरीक़े जी तिर्ज़ जी असां सियासत माना आख़िरी जवाब न आहे त थींदियूं रहंदियूं आहिनि ममुरात, हर वक़्तु थींदियूं रहंदियूं आहिनि, जो सुधारो कोन थो आणे सघे, ईअं न आहे। पर इहे शयूं थींदियूं रहंदियूं आहिनि, उन शयुनि जे लाइ विक्ती हूंदी आहे, उनजे लाइ एक्सपेक्ट हूंदो आहे। इहे एक्सपेक्टेड हूंदियूं आहिनि त इनकलाबी सियासत में अफ्रीका तंज़ीम हुनजे आज़ादी खां अॻु में, आज़ादी खां 10 साल अॻु में हुनजी सेंट्रल कमेटी जा माण्हू एट टाइम हिकिड़ी जॻह ते ॿधिजी था पवनि। इहा केॾी वॾी बेवकूफ़ी आहे। एॾी सारी तंज़ीम जेका 10 सालनि खां पोइ आज़ादी वठण वारी आहे, उन तंज़ीम जा 10 साल अॻु में माना हिकिड़ो सिर्फ़ु जेको आहे सो गेस्ट हाउस वठण जे करे हाणे हिकिड़ी तंज़ीम सिधी ॻाल्हि आहे, सभु इनकलाबी ऐं कुल रूपो शयूं ऐं सभु गॾिजी हिकिड़ो फ़ैसिलो वठूं, हिकिड़ी जॻह था हणूं, पाण कुल गॾु रहंदासीं। केतिरो बेवकूफ़ माण्हू फ़ैसिलो आहे, रेट जो त कुल खणी वेंदासीं न, वरी तंज़ीम ठाहिण में टाइम लॻंदो। तंज़ीमूं पंहिंजी स्ट्रेटेजीज़ में फेल वेंदियूं आहिनि। सिंध जी क़ौमी तहरीक जीअं तव्हां चयो त पंहिंजे समूरे अमल में फेल वई आहे, मुकमल तौर ते इख़्तिलाफ़ रखां थो। सिंध जी क़ौमी तहरीक जा ॿ पासा आहिनि, हिकिड़ो हुनजो हिकमत अमली जो इंतिज़ामी पासो आहे, ॿियो हुनजो नज़रियाती पासो आहे। सिंध जी क़ौमी तहरीक नज़रियाती बुनियादनि ते अॼु बि ओतिरी ई मज़बूत आहे। इंतिज़ामी बुनियादनि ते सिंध जी क़ौमी तहरीक रद्द अमल जो शिकार थी आहे, जेको इंतिहा दर्जे जो रद्द अमल आहे, उनजो शिकार थी आहे। उनखे मुतासिर चई सघिजे थो, नाकाम कोन थो थी सघिजे। सिंध जी क़ौमी तहरीक हिन महिल ताईं सिंध जे अंदरि क़ौमी तहरीक जा पैदा कयल माण्हू, मिसाल अॼु ताईं वेठा आहियूं, तव्हां सारंग जी ॻाल्हि केरु आहे? सारंग किथां आयो? सारंग सिंध जी क़ौमी तहरीक जी पैदावार, सारंग सिंधी तहरीक पैदा की वॾी लांड आहे माण्हुनि जी। सिंध जी क़ौमी तहरीक जो माण्हू किथे माठ करे न आहे वेठो। असां मायूस थी विया आहियूं, सिंध जी क़ौमी तहरीक जा माण्हू फलाणी पार्टी हो अॻवान न आहे, साईं जी ॻाल्हि वांगुरु उत्तर में ड्यूट न आहे, लाड़ में न आहे, काछे में न आहे, कोहिस्तान में ड्यूट न आहे, तबाही थी, मरिया जी ख़तमु थियो, इनकलाब केर था ॿियो जीवन पैदा थिए, ईअं थी कतई बुनियाद ईअं न आहे। तहरीक जुड़ी आहे, उन तहरीक जनम वरितो आहे, उन तहरीक उहो तहरुक आहे, उन तहरुक जे हिकिड़े पूरो मरहलो आहे। उन मरहले में माण्हू पैदा थिया, उहे माण्हू माठ ते न आहिनि वेहणा, न वेंदा माठ करे वेठा, किथे बि उहे माण्हू माठ करे न आहिनि वेठा। मुंहिंजी पर्सनल जेका तरबियत आहे, सा क़ौमी तहरीक जी तरबियत आहे, मूंखे मां बेरोज़गार आहियां, मूंखे एतिरो पैसो थो कढाए, मां सकरनि में हिकिड़ो फोरम हलाए नौजवान पढ़ाईंदो आहियां, उते स्टडी सर्कल हलंदो आहे। अहिड़ी तरीक़े सां मूं जहिड़ा अलाए केतिरा छोकिरा जेके यूनिवर्सिटी टाइम ते मूंसां गॾु आहे, मुख़्तलिफ़ जेको आहे क़ौमी आज़ादी पसंद ख़्याल जी जमायतूं, जीअं तव्हांखे ख़बर आहे त मुख़्तलिफ़ जमायतूं आहिनि। क़ौमी तहरीक हिन महिल ताईं एॾी कोन थी वई आहे जेतिरो असां हुनखे सम्झी वेही रहिया, त हाणे बसि ख़ैरु थी वियो। हाणे असांखे फोरमनि खे जॉइन करणु घुरिजे। वसफ़ूं हूंदियूं आहिनि, हर शइ जूं वसफ़ूं हूंदियूं आहिनि। फोरम जी पंहिंजी हिकिड़ी अहमियत आहे, सियासत जे अंदरि फोरमनि जी अहमियत हूंदी आहे। ईअं न आहे सफ़ा त फोरम सियासत नथो करे सघे, पर फोरम ते भाड़े नथो सघिजे। वरी बि जमायत सिंध जे सियासत खे, सिंध जे इनकलाब खे असांजे वेझो आणींदी, उहा सियासी जमायत हूंदी, उहा मुनज़म सियासी जमायत। हा, वक़्तनि फ़वक़्तनि हालतुनि जुड़ी वेंदियूं आहिनि, जो असांखे जेको आहे स्ट्रेटेजी अथनि, हिकमत अमली अथनि,
ये फोरम में सब शयूं सियासत में इस्तेमाल थियण जहिड़ियूं शयूं आहिनि, उहे थियण जहिड़ियूं शयूं आहिनि, उन्हनि जे थ्रू कमु कबो आहे। टूल आहिनि हिकिड़े क़िस्म जा, हिकिड़े क़िस्म जा औज़ार आहिनि, उन्हनि खे इस्तेमालु करे सघिजे थो, पर उन सभिनी भाड़े विहण या उन सभिनी साईं जी ॻाल्हि वांगुरु असां अची करे हिते पनाह वरिती आहे, मां हिन खे इंतिहा दर्जे जी अहसास महरूमी चवां थो। मां सम्झां थो इंतिहा दर्जे जी अहसास महरूमी आहे जो असां इहो सम्झी वेही रहिया आहियूं त को सिंध जे अंदरि रोशन ख़्याल, क़ौम दोस्त, आज़ादी पसंदि शऊर ख़तमु थी चुको आहे। अहिड़ी क़िस्म जी का बि ॻाल्हि त सिंध जी हिन महिल जी जेका क़ौमी सियासत आहे, उहा क़ौमी सियासत भले ई थोरी घणी पैरालाइज़ अधरंगी वारे पोज़ीशन हुजे, अधरंगी वारी सूरत हाल जे अंदरि भले ई हुजे, तंज़ीमूं अधरंगी वारी सूरत हाल जे अंदरि आहिनि, पर उहो शऊर अधरंगी जी सूरत हाल में न आहे। हा, उहो कंस्ट्रक्शन ऐं डीकंस्ट्रक्शन जे मरहले मां गुज़रे पियो। सिंध जी जेका क़ौमी सियासत आहे, उहा सिंध जी क़ौमी सियासत एतिरी, मां तव्हांखे साईं ॿुधायां त एतिरी शाहूकार सिंध जी क़ौमी सियासत रही आहे जो असां वॾा मुतासिर पिया थियूं। माना पोइ सिंधीअ में चवंदा आहिनि हर चमकंदड़ शइ असां ॾाढा मुतासिर थियूं पिया मंसूर पश्तीन जी तहरीक आहे, पर मंसूर पश्तीन जी तहरीक निच कुझ सियासी भॼंडरा नुक़्ता नज़र खे तय करण वारे मरहले मां न गुज़री आहे। अॼु हुन सां वक़्तु हुनखे सिंगल पॉइंट एजेंडा ते बीठो आहे, पर जे ॾींहुं मंसूर पश्तीन तय करे वेही रहियो त मुंहिंजो नुक़्ता नज़र लिया, हुन में तोड़ फोड़ पैदा थींदी, वरी उहो नज़रियाती मरहलो पैदा थींदो। 40 साल पाकिस्तान न खपे ते असां सर्वाइव कयो, सर्वाइव न करे क़ौमी तहरीक जी अहमियत सॼी जेका पाकिस्तान में हिन वक़्तु जेका सियासत हले थी, उहा सॼी सियासत खे वरी बि वापसी में नज़रियाती मोट सिंध जी क़ौमी तहरीक ते खाइण लाइ सिंध में एतिरो शाहकार अदब आहे जेको हुन सॼी सूरत हाल जे अंदरि अॼु बि सरजे पियो, माज़ी में बि पियो। हा, असां हुनजे वकिरे खे थधो थींदो ॾिसी इंतिहा जा मायूस थी वेही रहूं था। सिंध मां क़ौमी तहरीक ख़ैर सां ख़तमु थी, शागिर्द सियासत न आहे, औरत तहरुक में न आहे, मज़दूर तहरुक में न आहे, आरी तहरुक में न आहे, इन क़िस्म जी शयूं। हा, सियासी जमायतुनि जा शोभा फ़ाल न हुजण जे बावजूदि बि सियासी जमायतूं सिर्फ़ु हिकिड़ी पेरेंट पार्टी, मदर पार्टी हुजण जे बावजूदि बि सियासी जमायत ठल्ली क़ौमी सरमाएदार खां वांझल हुजण जे बावजूदि बि सियासी जमायत पाबंदी मड़ियल हुजण जे बावजूदि बि सियासी जमायत सेंसर्ड हुजण जे बावजूदि बि मीडिया हुनखे लिफ्ट नथी कराए, इन जे बावजूदि बि सियासी जमायतूं एतिरो वॾो कमु कयो जे अंदरि जॾहिं को इरशाद रांचाणी मसइले ते कारसाज़ ते जेकॾहिं माण्हू गठिया क़ौमी तहरीक जो शऊर हुयो ऐं क़ौमी जमायतुनि जी उहा सिटी हुई, उहा अहमियत उते उनजी घुर हुई जो उतां सॼा माण्हू हिरियल हुआ उन सभिनी शइ जो उते वञी करे गॾु थिया। अॼु उहे जमायतूं भले कहिड़ी समाज खे तहलुक में आणी वेठियूं आहिनि, इहा क़ौमी तहरीक अधरंगे वारी पोज़ीशन में जंहिंमें हिन महिल हले पई, इन में ई हली त मां यकीन थो ॾियारियां तव्हांखे त हिते का बि इर्तिकाई तब्दीली न ईंदी, जेका ईंदी सा इनक़लाबी तब्दीली हूंदी। इन सूरत हाल में क़ौमी तहरीक इनक़लाबी तब्दीली आणे सघे थी। उहे सियासत जा अंदाज़ सिंध जे इनक़लाबी जेका सियासत आहे उन में साईं जिर्द ऐं ॿियनि खां वॾनि माण्हुनि उहे विधा, उहे इंजेक्ट कया आहिनि त सियासत इन मिज़ाज जी हूंदी आहे। सियासत अहिड़े अंदाज़ जी हूंदी आहे, सियासत हिकिड़ो तवील मामिलो आहे। सियासत ईअं न आहे जो सारा थी करे वेही रहूं ऐं एतिरा थी चऊं त पाण इजो थो जेको आहे असांखे उनजो नतीजो मिले। सियासत हिकिड़ो मरहलो आहे, उन में वेहणो पवंदो, उन मरहले में सियासी रवैया डेवलप करणा पवंदा। असांखे पंहिंजे पाण में सियासी रवैया डेवलप करणा पवंदा, उन समूरनि शयुनि खे समूरनि मामलनि खे पंहिंजे पाण ते पंहिंजी आम रवाजी ज़िंदगीअ ते लागू करणो पवंदो। हिकिड़ी ॿी शइ ॿ शयूं हिकिड़ी आहे त माण्हू चवंदा आहिनि के दफ़ा असां गैर सियासी आहियूं, कुझु ग्रोह बि चवंदा आहिनि दफ़ा गैर सियासी आहियूं। गैर सियासी केरु बि न आहे, ॿियो कुझु न कयो, तव्हां मोबाइल तां माना मोबिलिंग तां *112 मिलाए मूंखे मोबिलिंग तां तव्हांजो कर्ज़ु खयो त तव्हां ते हूंदे बि तव्हां सियासी हो न, तव्हां सियासी सॼे स्ट्रक्चर में हिसो तव्हां हिन स्टेट जे अंदरि हिकिड़ी शइ ख़रीद कई त न तव्हां सियासी स्ट्रक्चर असां पूरा सियासी अरस्तू चयो त इंसान सियासी जीव आहे ई सियासी जीव आहे ई सियासी जानवर। असां आहियूं ई माना जेको आहे पॉलिटिकल एनिमल। असां सियासत खां वांझियल, सियासत खां परते थी कोन था सघूं केतिरो बि चाहियूं। असां चऊं पंहिंजे 10 दफ़ा 100 दफ़ा 1000 दफ़ा असां चऊं मां ढगो आहियां, इंसान या त इंसानी रहंदो। अहिड़े तरीक़े सां सियासी असां हरूभरू बि आहियूं। असां हिन सोसाइटी अंदरि 21वीं सदी में रियासत जो हिसो आहियूं, उन रियासत जा पंहिंजा शोभा आहिनि, उन सां चाहींदे न चाहींदे बि असांजो तालुक पवे थो त असां सियासी। ॿी ॻाल्हि मां सलाह ॾींदुसि सिंध सुजागी फोरम खे त असां फिक लड़ाई में पकड़ जेका शइ पढ़ूं था असां उहा वरी जेकॾहिं किताब आहे त उहो किताब सभिनी में फिरे, वरी जेके दोस्त